अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 30 डिसंबर थर्सडे ऐं टाइम थियो आहे 10:30 ऐं मां ही सॼा पीसिस जेके आहिनि सिबी कंप्लीट कया। ही 18 मूंखे ठाहिणा हुया। 3 ईंदा हिन जी विड्थ में ऐं 6 ईंदा हिन जी लेंथ में। उन खां पोइ हिन खे बॉर्डर्स लॻंदा। सो ही मां सॼा जो सॼा ठाहिया आहिनि। काउंट करे 18 पूरा थी विया ऐं हाणे इन्हनि खे ॻंढण जो टाइम आहे त ॾिसां थी हिन महिल ई शुरू थी कयां या थोरी देरि खां पोइ थी कयां। बहरहाल मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा ई आहे ऐं इहो मुंहिंजो अॼु जो स्टार्ट आहे। 11:15 थिया आहिनि ऐं मां ॿाहिरि अची वई आहियां त कुझु प्लांट्स जो हाल वठां, पर एॾी त शदीद हवा आहे, एॾो सीउ आहे जंहिंजी हद न आहे। सीउ जी हीअ हालत आहे जो फुल टाइम सॉक्स पातल आहिनि ऐं अॼु असांखे ॿाहिरि बि वञिणो आहे भाॼी वठणु ऐं फ्रूट बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे त उनजे लाइ वेंदासीं। कल्ह हे कपिड़ा धोता हुअमि, मंझंदि खां पोइ धोता त हे प्रॉपरली सुकिया न हुया ऐं हाणे जेको आहे सॼी राति हिते छॾिया आहिनि। हिन महिल हवा इलाही आहे त सुकी वेंदा जल्दी। सो इहे फ़िलहालु हिते ई छॾे ॾींदमि, थोरी देरि खां पोइ खणंदमि। ऐं वाह जो सीउ आहे फस्ट क्लास। छा ॻाल्हि कजे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मुंहिंजे ख़्याल में आईंदा सीउ जो ज़िक्र न ई कयां त बहितर आहे, छो त असांजे सॼे मुल्क में ख़ासि तौर ते ऐं असांजे पाड़े वारे मुल्क में बि इहा ई साॻी मौसम थी हले, इन जे करे सीउ जो कोई ज़िक्र न आहे। सो बहरहाल मां थोरी देरि हिते बीहंदमि ऐं हमेशह वांगुरु सफ़ाई थियल आहे घर जी, पर हवा जीअं तेज़ आहे त पन किरंदा था रहनि। सो मां सभिनी खां पहिरियों त हिन जो हाल वठणु आई आहियां। अलाह सही लॻी वञे जी दुआ आहे। बाक़ी सभु माशाल्लाह फ्रेश आहिनि। एलोवेरा बि अञा ताईं त हले थी ऐं बिल्कुलु जानदार आहे, परफेक्ट माशाल्लाह। सो इहो मुंहिंजे बूटनि जो हाल अहिवाल आहे। बाक़ी त हाणे हिननि सभिनीनि खे कटिंग जी ज़रूरत आहे, कंदमि। ज़ाहिर सियारो आहे त पन छणंदा आहिनि ऐं गंजा थी वेंदा आहिनि सॼा वण बूटा। अॻियां बहार जी मुंद हूंदी त इहे सभु वरी नई सही जेका आहिनि वापसि फुटंदा। सो माशाल्लाह अलाह जो करम आहे। पर हाणे हवा एॾी शदीद आहे जो मां हिते घणी देरि बीहंदमि कोन। की हाणे ॿाहिरि वेंदासीं त अॼु मां सोचां थी स्वेटर पाए वञा। हूअं मां न पाईंदी आहियां, सिर्फ़ु सॉक्स पाए हली वेंदी आहियां, पर अॼु त बाक़ाइदा स्वेटर जी जेका आहे सीज़न थी लॻे। हे बि अजीब वीचारा थिया पिया आहिनि, अलाए सियारो आहे तंहिंजे करे मां कुझु चई नथी सघां। हलूं था अंदरि। इसमें से पत्ते तो निकाल दो। अल्लाह एॾो सीउ आहे जंहिंजी हद न आहे। मां चयो त मां इहा ॻाल्हि न कंदमि त सीउ आहे, पर निकिरी वियो बेअख़्तियार मुंहिंजो हथ मां। एॾी हवा आहे, स्वेटर बि पातो अथमि ऐं हालांकि मूंखे ख़बर आहे त उस बि हूंदी सभु कुझु, पर अॼु थधि ऐं हवा ज़ोरनि थिया। वञूं था कुझु सौदो सीधो, भाॼी फ्रूट सौदो सीधो, उहो बि सौदो ई आहे ऐं उहो वठंदासीं। ऐं अगरि दिलि ख़ुशि करण लाइ कुझु मिली वियो तॾहिं बि वाह वाह। गुल चवाणी गुल बलोच चई तव्हां छा बि चओ त मां न वठंदमि, पर पोइ बि तव्हां वठी ईंदा आहियो कुझु न कुझु। इहो थी वेंदो आहे। सो इहो सच आहे त इहो थी वेंदो आहे। पोइ दफ़े जॾहिं चैरिटी जो सामान वठणु वई हुअमि त उहो इलाही सारो हो त मां पंहिंजे लाइ वाक़ई कुझु न वरितो, पर अॼु मुंहिंजी नियत आहे त मां पंहिंजे लाइ कुझु वठंदमि। सो हलूं था बाज़ारि। 12 थिया आहिनि हिन महिल पूरा।
वापसि तक़रीबन 1:15 थियो आहे। ऐं हे ढेर सारी पालक वरितीसीं, मेथी, सुआ, गोभी, वाङण, मटर, टमाटा, लीमा ऐं शिमला मिर्च वग़ैरह वग़ैरह, खीरा, चाइनीज़ भाॼी। हिन में सन्हा सावा मिर्च असांजो भाॼी वारो न खणी ईंदो आहे। अदरक थूम वरिती, ख़तमु थियण वारी आहे, पीसे रखंदमि। फ्रूट वरितासीं, अञा केला विसरी विया। मूंखे बिल्कुलु यादि न आहे, न त मुंहिंजी अॼु ॾाढी मर्ज़ी फ्रूट चाट खाइण ते दिलि पई चए, पर केला कोन्हनि था। हाणे ॾिसूं था, अगरि असांजो जेको ईंदो आहे फ्रूट वारो कॉलोनी में, अगरि हुन वटि चङा केला हूंदा त वठी वठंदासीं। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग। हाणे फ्रूट ऐं भाॼी त आहे ज़रूरत जी शइ, उहा त वठणी आहे हर हाल में न। हे आहे दिलि ख़ुशि करण जी शइ। हीउ ॾिसो, हीउ नओं पैक्ड फ्रेम। चाहे मां हिन में कुझु हणा या मां हिनखे ईअं बि रखां तॾहिं बि ज़बरदस्त आहे। इहो मूंखे सिर्फ़ु 50 रुपीज़ जो मिलियो। ऐं हिन में हे पीसिस आहिनि, ठीकु आहे। हिन ते अलाए कहिड़ी लैंग्वेज लिखियलु आहे जेका मूंखे सम्झ में न आई, सो पर ही सॼा वुडन पीसिस आहिनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीअ ईअं अरेंज थींदा ऐं पैक्ड आहे बि। हीअ अरेंज थींदा ऐं हिन मां इहो शायदि घरु ठाहे थो सघिजे। सो मां धुके ते वठी आई आहियां, पर आहे यकीनन ईअं ई। पोइ जेकॾहिं हिन मां घरु कंप्लीट न बि ठहियो, अगरि खुटल बि हूंदसि त मां हिन मां कुझु ॿियो ठाहे छॾींदमि, छो त ॾाढा फाइन फिनिशिंग सां बेस्ट पीसिस आहिनि। ऐं उनखां अलावा हिननि ते विसराइण जी नज़र पई, सची इहो आहे। हीअ आहे आम कपिड़े ते क्रॉस स्टिच। ऐं सुख केॾो आहे हिन ॿाहिरिनि मायुनि खे, जेको असां वटि बिल्कुलु बि न आहे। मां चवंदी आहियां सलाम आहे असांजी मायुनि खे जेके बिना सहूलियत जे एॾो आलीशान कमु थियूं कनि। सुख कहिड़ो अथव, हिकु त हिन में धागा वागा किट आहे पूरी, जीअं मां पहिरियों वठी आई हुअमि। आम कॉटन जे बेस्ट कपिड़े ते इहे सॼो प्रिंट थियल आहे। हाणे हिन जे मथां त कोई बि भरे वेंदो, केॾी आसानी आहे हुननि जे लाइ न। त सॼा धागा, इहे सॼी किट, हे हिन में ईअं भरिबो। सो अञा ताईं मां पहिरियों वारो न भरियो आहे। हे मुंहिंजो हिते पियो आहे, मां रोज़ानो हिनखे टाको टाको भरींदी आहियां, छो त ईअं न आहे त को मां हिनखे रुॻो ईअं ॾिसण लाइ वरितो आहे। ऐं हिकिड़ी ॿी बि किट, हे त थियो क्रॉस स्टिच। ऐं हे ॾिसो न, हे मुंहिंजो फेवरेट भरता हमेशह खां। हे गुल मां भरे बि चुकी आहियां अहिड़ी टाइप जा पहिरियों। सो हिन में बि इहो हिकिड़ो कपिड़ो आहे पूरो, ऐं उहो यकीनन प्रिंट थियलु हूंदो। ॾिसो सुई बि विधल अथसि ऐं धागा सॼा। हे टोटल डिज़ाइन, पोइ अलाए कीअं आहिनि, केतिरा आहिनि, इहो हाणे खोलींदासीं त ख़बर पवंदी। हा, यकीनन हेतिरा आहिनि जेतिरा हिन जे चौधारी ठहियल आहिनि। सो इनशाला मां इन्हनि जी फिनिशिंग मां कंदमि। मे बि हे मूंखां सुगंध वठी वञे। हा, मां हीअ नंढड़ी साइकिल बि वरिती। हीअ साइकिल मूंखे इलाही ॾींहंनि खां पाण ठाहिणी हूंदी हुई। सोचींदी हुअमि मां टाइम लॻंदो। पोइ जो मूंखे हीअ नज़र आई त मां त बसि दिलो जान सां फ़िदा थी वियमि हिननि ते, ऐं मां बिना सोचे सम्झी वरितमि। सो अॼु जी दिलि पिशोरी जो सामान, अलाए दिलि पिशोरी सही लफ़्ज़ आहे बि अलाए न आहे। हीअ किट मिली, हीअ किट 100 ऐं हीअ ऑनलाइन ॾाढियूं महांगियूं आहिनि। ऐं हीअ बेस्ट फ्रेम, ऐं हीअ बेस्ट मुंहिंजो जेके वुड जा पीसिस, जेके यकीनन हे हाउस कंप्लीट थी वेंदो इनशाला। ऐं हीअ साइकिल जो जेको मां कंदमि न, उहो पोइ तव्हांखे ॾेखारींदमि, ठीकु आहे। सो हाणे जेको आहे पहिरियों पचाईंदमि हाणे पुलाव। हीअ आहे कल्ह वारो चिकन जो बचियल बोड़, पर इहो बोड़ हिन में तव्हांखे घणो थो नज़र अचे, इहो एतिरो न हो। असल में मां सुबुह जो जेको आहे थोरे पाणीअ में मटर बॉइल करे उहे बि हिन में विधा आहिनि। यानी पाणी में मटर विधमि, लूण जी चपटी, वॾा फुट ऐं कमाल पट, जेको पुलाव में विझणो हुयो मूंखे, उहो ज़ाहिर आहे बोड़ में न पियल हो, त उहे बि बॉइल करे अलॻि सां ऐं मां हिन में मिक्स करे छॾिया आहिनि। हाणे बसि मूंखे हिन में चांवर विझणा आहिनि। सुरह जी सुराण सोए रखी आहे। सो असां लंच में मज़ेदार पुलाव था पचायूं। ऐं हिते हे मुंहिंजी शहज़ादी बसि न पुॼंदो, पहिरें ॾींहुं सभु छिले कटे रखंदी आहे, पोइ तकड़ में खाओ। सो इहो सुराण जो उसूल आहे। हालांकि मां चवंदी आहियां जीअं ॾाढो आहिनि, भला इहे पिया हुजनि 2 ॾींहं, पहिरीं ॿियूं शयूं खाई वठूं, त पोइ न बसि मुंहिंजी जान छॾियो। सो हीअ हाणे माशाल्लाह सां ई कमु कंदी हिते। हिननि खे बि असां वढींदासीं, कटींदासीं, फ्रीज़ कंदासीं, बॉइल कंदासीं, जेको बि करिणो आहे। हिन में घणो कुझु आहे। सो इनशाला कम जो सिलसिलो जारी आहे। असांजो लंच रेडी आहे, मज़ेदार पुलाव। मां हिनखे चवंदी आहियां उल्टो पुल्टो पुलाव। अहिड़ो पुलाव सभई पचाईंदा आहिनि। ऐं हिन जी बि रेसिपी जेका आहे विदाउट मटर, विदाउट पीस, मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे। सो लंच थींदो हाणे, हुनखां पोइ नमाज़। 3:15 थिया आहिनि मंझंदि जा, ऐं मां हिन महिल ठाहियां थी पंहिंजे लाइ चांहि। मुंहिंजी प्याली हिते रेडी आहे। ऐं अॼु जो व्लॉग थोरो मां जल्दी अपलोड करे छॾींदमि, छो त मूंखे वञिणो आहे राति जो। असां इनवाइटेड आहियूं किथे, पार्टी आहे हुनजी बर्थडे जी। सो हिते मां पंहिंजो पार्लर थी खोलियां,
ऐं मां घणो कुझु त न कंदी आहियां, पर ज़ाहिर आहे कॾहिं को अहिड़ो इवेंट हुजे जिते इलाही माण्हुनि जी गैदरिंग हुजे त थोरो घणो ॾिसण जहिड़ो थी वञिबो आहे, ज़रूरी आहे। ठीकु आहे न। सो मुंहिंजो हिन महिल रेस्ट करण जो या सुम्हण जो कोई इरादो न आहे। कपिड़ा वपिड़ा इस्त्री करणा आहिनि, सो चांहि पीअंदमि, उनखां पोइ कुझु पाण खे टाइम ॾींदमि थोरो, ऐं कपिड़ा इस्त्री कंदमि, अलाए छा छा कंदमि उहो पोइ तव्हां सां शेयर थी कयां। सो अॼु जो व्लॉग शायदि मां 7:30 ताईं अपलोड करे बि छॾियां, सो ॾिसूं था। त हिन महिल इहो थी रहियो आहे। ऐं ॿियो त हे तव्हां ग्रिल जी हालति ॾिसंदा हूंदव, हे मां ज़हरा खे दड़का ॾेई हिन खां छुरियुनि सां खरड़ायो आहे। खरण खां पोइ इहा शिकिल आहे, त छो हे ॾिसो, हे छो त हीअ रोज़ु न साफ़ु कंदी आहे, जान छॾाईंदी आहे कम जी, ऐं पोइ मुंहिंजी हुन सां जंग हूंदी आहे। सो हिन जंग जो नतीजो इहो निकितो त मां हिन खां खरड़ायो आहे, ऐं हाणे हीअ रोज़ु हिननि खे छुरियुनि सां हे खरड़े ऐं साफ़ु कंदी आहे, ॼमी चुको आहे इहो। सो बहरहाल, छो त हाणे सॼी ज़िंदगी मुंहिंजूं शयूं ईअं चमकंदियूं रहंदियूं, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे मूं में एतिरी हिमत न आहे त मां हर शइ हर कमु पाण करे सघां, पोइ बसि ॿियनि जे आसिरे ते अला मालिक आहे। सो हाणे चांहि वांहि पीआं, वांदी थियां, त पोइ वरी तव्हां सां मिलां थी। चांहि पी वरितमि ऐं कुझु पाण खे टाइम ॾिनमि थोरो। ऐं हे सूट कंहिंखे कंहिंखे यादि आहे, स्पेशली मां नाना कुंवर खे भाउ तव्हांखे मुखातिबु करे इहो ॻाल्हायां थी। जो तव्हां चओ पिया त मां सोचां थो त पैचवर्क जो हिकिड़ो कुर्तो ठारायां, त मां तव्हांखे चयो त मुंहिंजो सूट रेडी आहे। सो हीअ आहे मुंहिंजो उहो सूट, इहो रओ आहे, हीअ आहे शर्ट, ऐं बाक़ी सभई व्यूअर्स ख़ासि तौर ते। ऐं उनखां अलावा हे ॾिसो, हिन जो शर्ट जो बॉर्डर आहे, ऐं हे आहिनि हिन जूं स्लीव्स, हीअ आहे हिन जी शलवार। ठीकु आहे। सो हीअ सूट मूंखे इन करे प्यारो आहे ॾाढो, इहो मुंहिंजी भेण मूंखे गिफ्ट कयो हो, 2 पीस शर्ट ऐं जेको आहे शलवार। पोइ मां हिन सां हे वरितो रओ, ऐं मां हिन जो बॉर्डर ठाहियो। मां चवंदी मां कुझु अहिड़ो ख़ासि कयां, कुझु यूनिक कयां जेको सुहिणो लॻे। सो शाम जो मां हे कपिड़ा पाए वेंदमि, भले आम कपिड़ा आहिनि, मतिलबु कोई शशको न अथनि, कोई हिननि में कुझु ख़ासि न आहे, पर मूंखे ॾाढा ख़ासि था लॻनि। सो मां इहे पाईंदमि अॼु। ऐं ॿियो त कॉटन जा आहिनि, थुल्हा आहिनि, त सीअ जे हिसाब सां फस्ट क्लास। सो तव्हां मां कंहिंखे यादि आहे ॿुधाइजो मूंखे। ऐं रए जो हे सिर्फ़ु मां बॉर्डर उहो ठाहियो आहे जेको मां मथे ते साम्हूं पाईंदमि, छो त बाबा चौधारी ठाहिणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ऐं चौधारी मां हिनखे इहा सन्ही पाइपिंग हई आहे सेम शलवार जे कपिड़े जी, त जीअं बैलेंस थी वञे। सो ही फ्रंट जो बॉर्डर बि ॾाढो वॾो ठहियो आहे माशाल्लाह। ही तव्हांखे ॾेखारियां मां, ही ॾिसो, मां रवा वॾा पाईंदी आहियां, नंढा रवा 16 रवा मूंखे न वणंदा आहिनि, त तव्हां अंदाज़ो कयो त ही 2.5 मीटर सम्झो बॉर्डर आहे, त केॾो वॾो बॉर्डर आहे। पीसिस ॾिसो, हाणे अहिड़नि जी जो रिली ठाहिजे त पोइ त माण्हू पुॼी न सघे न। सो मां सिर्फ़ु पंहिंजे कपिड़नि ते ठाहियो आहे। सो अॼु जा मुंहिंजा शाम जा इहो मुंहिंजो ड्रेस आहे। ऐं बाक़ी त बूट जोराबा स्वेटर पाइबा, छो त सीउ ॾाढो आहे। हाणे मुंहिंजो मूड आहे त मां थोरी सिलाई कयां। इस्त्री मां फ़िलहालु कोन थी कयां, बसि हिते कढी रखिया अथमि। सो थोरी देरि खां पोइ कयां थी, अलाह साईं बिजली जो ख़ैरु कंदो, मां थोरो शौक़ु पूरो करे वठां। हा, हेतिरी सिबियमि रिली, सिर्फ़ु इहे ई ग्रीन पटियूं, ऐं मां हिनजी डॉट्स वारियूं रेड, एतिरा ई पीसिस कटिया। मां चयमि जीअं घटि में घटि 2 लाइनूं मां सिबी ॾिसां त कीअं थियूं लॻनि। सो हे हीअं लॻंदियूं, त इहो ग्रीन हिन रिलीअ में कोन्हे ऐं रेड बि रिलीअ में कोन्हे, इन करे इहे 2 कलर हिन में ॾाढा सुहिणा लॻंदा। सो बसि थोरी देरि खां पोइ ईंदी 3 पहिरीं जी आज़ान, उनखां पहिरियों मां कपिड़ा इस्त्री करे वठां। सो अॼु जी इहा सिलाई आहे। सुबुह हिकिड़ा 3 ब्लॉक्स पूरा कया हुअमि, ऐं हिन महिल जेके आहिनि इहे हेतिरो ॻंढियो अथमि, 2 लाइनूं ॻंढियूं आहिनि, ऐं इहे टोटल 6 लाइनूं ॻंढिबियूं। टाइम थियो 5, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी, उनखां पहिरियों इहे कपिड़ा इस्त्री कया। ऐं स्वेटर कढी रखियो आहे हिते, छो त हीउ लास्ट ईयर जीअं धोई रखियो लास्ट सर्दियुनि में त बंदी पियो, त हाणे कढी हैंग करे छॾियो आहे। जूता कढी रखिया आहिनि, ऐं मुंहिंजे हिकिड़े जूते जो हिकिड़ो बो जेको हुयो चिॿो थी वियो दॿे में रखंदे रखंदे, अलाए कीअं, त मां हिन में क्लिप विझी छॾी आहे, त जेसिताईं पाइण जो टाइम ईंदो तेसिताईं कुझु बहितरु थी वेंदो। किचन में सुराण मसरूफ़ आहे। सुराण अॼु अकेली पालक कटे, छो त अॼु मां बिज़ी आहियां। ऐं मां कमु कंदमि हाणे हिते, मटर बि सुराण अधु छिलिया आहिनि, अञा कुझु रहियल आहिनि। मां इहे अदरक थूम पीसींदमि पहिरियों, न त ख़राबु न थी वञे, इनखे पीसियां ऐं पोइ जीअं ठाहींदी आहियां हमेशह फ्रीज़ करण जे लाइ, त उनखे फ्रीज़ बि करे छॾियां। सो हिन महिल पहिरियों कमु मां इहो कंदमि, न त हिन जी स्मेल बि फैलिजी वेंदी आहे,
ऐं ख़राबु थींदी वेंदी। सो पहिरियों हिन खे पीसे थी वठां। 6:15 थिया आहिनि ऐं सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। उनखां पहिरियों हिते पालक मां रखी वई हुअमि बॉइल करण लाइ धोई। किचन साफ़ु लॻो पियो आहे, राति जी मानी ॿाहिरि आहे, इन करे असां कुझु पचायूं नथा। सो अदरक थूम बि पीसे फ्रीज़ करे छॾी ऐं हाणे लाज़मी मां थोरी देरि रेस्ट कंदमि, न त मुंहिंजो हाल बुरो थी वेंदो, छो त उते वञी बि वरी वेहणो आहे असांखे। सो मुंहिंजे तरफ़ां अॼु मोकिलाणी आहे। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे लाइव सेशन में तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह वाही।